नाज़रीन अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॿुधाईंदा हलूं त नेब नाणे वारे अॻूणे वज़ीर अब्दुल हफ़ीज़ शेख एफपीआर जे अॻूणे चेयरमैन अब्दुल्ला यूसुफ ऐं ॿियनि ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करण जी सिफ़ारिश करे छॾी। नेब कराची जे डायरेक्टर जनरल डॉक्टर नजफ कुली मिर्ज़ा जी सदारत हेठि इजलास में ॿिनि रेफरेंसिस ऐं शिकायतुनि जी जांच जी सिफ़ारिश कई वई। नेब तरफ़ां लैंड यूटिलाइज़ेशन डिपार्टमेंट बोर्ड ऑफ रेवेन्यू ऐं ॿियनि खातनि जे ऑफिसरनि ऐं अहलकारनि ख़िलाफ़ जांच ऐं रेफरेंसिस दाख़िल करण जी सिफ़ारिश कई वई। नेब जो चवणु आहे त नाणे वारो अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ शेख एफपीआर जो अॻूणो चेयरमैन अब्दुल्ला यूसुफ एफपीआर जो अॻूणो चेयरमैन सलमान सिद्दीक़ ऐं ॿिया अख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल में मुलवस आहिनि। जवाबदारनि क़ौमी ख़ज़ाने खे 1 करोड़ रुपयनि खां वधीक जो नुक़सान पहुचायो। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अवां खे ॿुधाईंदा हलूं त नेब नाणे वारे अॻूणे वज़ीर अब्दुल हफ़ीज़ शेख एफपीआर जे अॻूणे चेयरमैन अब्दुल्ला यूसुफ ऐं ॿियनि ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करण जी सिफ़ारिश करे छॾी। नेब कराची जे डायरेक्टर जनरल डॉक्टर नजफ कुली मिर्ज़ा जी सदारत हेठि इजलास में ॿिनि रेफरेंसिस ऐं शिकायतुनि जी जांच जी सिफ़ारिश कई वई। नेब तरफ़ां लैंड यूटिलाइज़ेशन डिपार्टमेंट बोर्ड ऑफ रेवेन्यू ऐं ॿियनि खातनि जे ऑफिसरनि ऐं अहलकारनि ख़िलाफ़ जांच ऐं रेफरेंसिस दाख़िल करण जी सिफ़ारिश कई वई। नेब जो चवणु आहे त नाणे वारो अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ शेख एफपीआर जो अॻूणो चेयरमैन अब्दुल्ला यूसुफ एफपीआर जो अॻूणो चेयरमैन सलमान सिद्दीक़ ऐं ॿिया अख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल में मुलवस आहिनि। जवाबदारनि क़ौमी ख़ज़ाने खे 1 करोड़ रुपयनि खां वधीक जो नुक़सान पहुचायो।